वमलाइकतहु युसल्लून अलन्नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी आवाज़ बुलंद प्यारा मोहब्बत सा मदीने वारे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। इस्लाम क्यों न हो ममताज दुनिया भर के दीनों में, वहाँ मज़हब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। डाढ़े चो सुभान अल्लाह। कहाँ वो मज़ा शुअरा की सुहानदानी में आए, जो मज़ा जो कैफियत आयत कुरानी में आए। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती आए, अल्लाह को याद करने से। बुलंद आवाज़ से चो सुभान अल्लाह। मुझे मोहतरम दोस्तों, भाइयों बुजुर्गों, आज ही अजीम शान बाबरकत प्रोग्राम तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत व अज़मत कुरान पाक जो उन्वान सा मदरसा अरबिया तालीमुल कुरान हम्मादिया गोठ वली मोहम्मद बुरड़े जे अंदर इंतहाई ज़ौक़ व शौक़ से इनेकाद पज़ीर आहे, जैमें तवासी शरीक आयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त का दुआ है अल्लाह पाक तरफ़ैन जो अचण वेहण बुद्धण आलमन जो बुधाइण पांजी बारगाह आलिया में मक़बूल ए मंजूर फरमाए। डाढ़े जो आमीन। इंशाअल्लाह जुम्मे जे टाइम ताईं प्रोग्राम हलंदो। अञा मेहमान पोइते वेठा आहिनि। बेहतरीन कारी साहब ज़ीनतुल क़ुरा उस्तादुल क़ुरा अहसनुल क़ुरा कारी अब्दुल क़ुद्दूस खान रहीम यार खान वारा। इंशाअल्लाह मां उन्हनि जो शुक्र अदा कयां थो जो उन्हनि पंहिंजो टाइम मुझे हवाले कयो, चूंकि असांखे जुमो भी पढ़ाइणो आहे। इंशाअल्लाह उन्हनि जी तिलावत थींदी। तलवार हक़ हज़रत मौलाना गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो साहब भी वेठो आहे। इंशाअल्लाह वेहंदव न? जेके इंशाअल्लाह वेहंदा ॿई हथ बुलंद करे चओ इंशाअल्लाह। जज़ाकल्लाह। अल्लाह तव्हांजो अचण वेहण ॿुधण क़बूल फरमाए। तव्हां सां घरो आया आहियूं ख़ाली झोलियूं खणी, जॾहिं वापस हलंदासीं दुआ को पोइ ख़ाली न, पंहिंजूं झोलियूं रहमत सां भरे पोइ हलंदासीं। छो त हज़रत अली हक़ जे वली शेर जली फाते खैबर शेर बबर हसनैन जे पिदर अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जे शोहर मदीने जे मीर जे बिरादर हज़रत अली फरमायो ला यश्क़ा जलीसुहु। अली जा आशिक डाढ़िया चो सुभान अल्लाह। खबर पवे ते सजा हैदरी वेठा आहिनि। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। थकी त न पिया हो न? जेके नायो थका उहे चओ सुभान अल्लाह। अञा त हिकु बार ख़तीब ॿुधाइनि हाणे सां वठिजी विया हो। जेके पक्का सच्चा हैदरी हुसैनी आयो बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हज़रत अली उल मुर्तज़ा फरमायो कुरान पाक जी महफिल में अचण वारो बदनसीब नाहे, वडे नसीबन वारो आ, वडे भागन वारो आ जेको हिन दिलबर जी महफिल में आयो आ। साहबा फरमाइंदा जॾहिं असां सोने अली के तलाश कंदासीं त हज़रत अली साईं ॿिन जाइन ते नज़र ईंदो हो। या त सोनो अली कुरान जी कचारी में नज़र ईंदो हो, या त मस्जिद शरीफ जी कुंड में नज़र ईंदो हो। कदें रुकू में तराहुम रुक्का सुजदा, कदें सजदे में, कदें रुकू में, कदें अतयात में, कदें दुआइन में रोइंदो वेठो आ।
एडो असदुल्ला अल्लाह जो शेर आ, पर जरे मस्जिद में ईंदो हो तो सोनो अली नरम थी वेंदो हो। ॾाढा चो सुभान अल्लाह। नमाज में सोने अली जी लूं कंडारजी वने, असा वारी नमाज ना होंदी जो नमाज में भी असा हिसाब किताब पूरा कयूं। नमाज में घर रे ख्याल, नमाज में दुकान रे ख्याल, जमीन रे ख्याल। सोनो अली जरे नमाज पढ़ंदो हो तो मुकम्मल उन्हीं जो ताल्लुक अल्लाह सा होंदो हो। चो सुभान अल्लाह। मुझा मोहतरम दोस्तों, कुरान पाक जो प्रोग्राम मदरसे जो प्रोग्राम आ, चूंकि महीनन जो सरदार रमजानुल मुबारक अन करीब अचण वारो आ, घोट की टपी आयो आ। ॾाढा चो सुभान अल्लाह। जेके रमजान जा आशिको बुलंद आवाज़ चो सुभान अल्लाह। हाँ हाँ, हे जलसो रमजान जी तैयारी जो भी आहे। कुरान और रमजान जी पान में वडी यारी आ। कुरान रमजान में, रमजान कुरान में। जेतरा हर्फ रमजान में एतरा हर्फ कुरान में। कुरान जो नुज़ूल रमजान में, रमजान जी फजीलत कुरान में। तो कुरान पाक में 3 सिपारा, रमजान में 3 दिहाड़ा। ॾाढा नथा चो सुभान अल्लाह। कुरान और रमजान जी पान में वडी यारी आ। इन जे करे जेतरो कुरान रमजान में पढ़ियो वेंदो आ ना, एतरो 11 महीना ना। नंढी मस्जिदा भी खत्म, वडी मस्जिदा कुरान जी तिलावत खत्म, घर में कुरान जी तरावियों खत्म निकरंदा। रमजान में लखे करोड़े कुरान जा खत्म निकरंदा हन। 11 महीना कुरान भी पढ़बो आ, पर रमजान में ज्यादा पढ़बो आ। ॾाढा नथा चो सुभान अल्लाह। पोया भी टेक्सा जो सुभान अल्लाह। ॾाढा चो सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए शाहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन। ॾाढा चो सुभान अल्लाह। जेको सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो। अल्लाह फरमाए सोना एड़ो महीनो ॾिनो तमाई ओ जंहिंजो नालो रमज़ान। अल्लाह जंहिंमें नाज़िल कयो आ मां कुरान। कुरान पाक ओ सभिनी किताबन जो सरदार। रमजान सभिनी महीनन जो सरदार। अल्लाह पाक रमजान जो शान वधायो ओ इन्ही जे करे उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन। अल्लाह फरमाए इन्ही जे अंदर मां अल्लाह पाक किताबन जो सरदार। अल्लाह ओ कुरान पाक नाज़िल कयो आ। अचो तव्हां सां कुरान का पुछो। कुरान तो पांजो थोड़ो तारुफ त करा। ओ पांजो जेको आहे पांजी एड्रेस ते ॿुधो। कुरान तो कारो आयो आ। कुरान चवे तो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम। ॾाढा चो सुभान अल्लाह। मां रब रहीम जे तरफ़ां नाज़िल थियो ओ कुरान पाक। तोखे केर खणी आयो? अल्लाह। कुरान चवंदो आहे मूंखे खोले करे ओ पढ़दा वञो, मां पुछंदा वञो, ओ तव्हांखे ॿुधाईंदो वेंदो मां। कुरान चवंदो नज़ल बिहिर रूहुल अमीन। ओ मांखे नूरनि जो सरदार, मलाइकनि जो सरदार, पाक फरिश्तो रूहुल अमीन जिब्राइल अलैहिस्सलाम खणी आयो। कुरान तो ॿुधा तो कहंदे आयो। कुरान चवंदो नज़लहु अला क़ल्बिक। मां मदीने जे मीर आमिना जे लाल ओ मिठे मोहम्मद करीम ते नाज़िल थियो। अल्लाह ओ वली मोहम्मद बोले जे जलसे में अचण वारो मदीने जो साईं। मदीने में अल्लाह जो कुरान, मदीने में मिठो मोहम्मद करीम, मक्के में अल्लाह जो कुरान, मक्के में मदीने जो साईं। घर में ओ जिब्राइल अल्लाह जो कुरान घर खणी ईंदो हो। ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह। जेको सुभान अल्लाह चवंदो रमज़ान में वेंदो
मदीने चो इंशाअल्लाह वेंदो या इते पिया हूंदो चो इंशाअल्लाह वेंदासे तो कुरान पाक जाते मिठो मोहम्मद करीम उते जिब्राइल कुरान खणी ईंदो आ यो तमाम असांजे नबी जो शान आ मदीने वारे साईं जो मकाम अल्लाह हे मिठे मोहम्मद करीम जो शान जाते मिठो मोहम्मद करीम हूंदो ओ ते जिब्राइल अल्लाह जो कुरान खणी ईंदो हो मूसा कलीमुल्लाह ओ अल्लाह पाक उन्हीं के जो मूसा तौरात न्याईंदो तोरे सीना जबल दे छो पग साफ थी छो रोजे जी हालत में छो अल्लाह पर मदीने वाले साईं के रबिए न जो ओ सोना जाते दूंदो उते जिब्राइल मां अल्लाह जो कुरान खणी दो दादा चो सुभान अल्लाह जिब्राइल जाते मुझे सोनो जे उते कुरान खणी वन जिब्राइल खणी आयो अचो कुरान का बुझाऊं ओ कुरान दो बांजो नालो दो कुरान जे दो बल्लो कुरान मजीद मुझे नालो कुरान मजीद मुझे नालो कुरान करीम मुझे नालो कुरान हकीम हिकमत वारो किताब बुजुर्गी वारो किताब चौथा अल्लाह जो कलाम ओ जड़ो कलाम वारो होंदो मां कलामुल मुलूक मुलूकुन बादशाह जो कलाम भी जो बादशाह होंदो दादा दादा चो सुभान अल्लाह बादशाह जो कलाम बादशाह होंदो हे कुरान पाक कहीं मौलवी जो कहीं हाफिज जो कहीं कारी जो कलाम ना है रब जुल जलाल सुपर पावर अल्लाह जी जात जो कलाम आ दादा चो सुभान अल्लाह जेको सुभान अल्लाह चंदो हिन साल मदीने वेंदो अल्लाह उनके रोजे जा दीदार कराइंदो दादा चो सुभान अल्लाह माशाअल्लाह हाफिज सलीमुल्लाह साहब बोले जी एतरी मेहनत हर साल अल्हम्दुलिल्लाह मदरसे में रौनक की रौनक नजर इंदी आ भाई छाजी बरकत कुरान जी बरकत छाजी बरकत कुरान जी आ जाते दी रात तालिब पढ़ंदा उस्ताद पढ़ांदा अचो कुरान का बुझा गयो ओ कुरान तो करे आयो कुरान जो शाहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ील कुरान माके अल्लाह पाक रमजान जे महीने में लातो अल्लाह कुरान रमजान जा ठीरारा ओ ठीरा थियो तो ॾींहं में लथो आया रात जो याज को सजो महीनो कुरान जे तो पुछदो आ तो ॿुधायां तो हर ॻाल्हि कुरान ॿुधाईंदो अल्लाह मुंझण ॾींदो कुरान जे तो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर अल्लाह फरमाए रमजान जी भी ओ सान रात में जंहिंजो नालो लैलतुल क़द्र है तो के केड़ी खबर लैलतुल क़द्र शाह हजार महीनन खां भलिया हजार महीना का भलिया उन रात में असा है ना कुरान पाक नाज़िल कयो आ जो कुरान पाक मिलियो आ ओ वली मोहम्मद भोले जे जलसे में अचण वारो मदीने जे मीर जे सदके अल्लाह रब केरा एहसान कया रब केरियूं करम नवाज़ूं कयो किताब ॾिनई ओ किताबन जो सरदार रमजान ॾिनई महीनन जो सरदार रात ॾिनई लैलतुल क़द्र रातन जी सरदार अज जुमे जो ॾियारो अज वली मोहम्मद बोले में जलसो अल्लाह जुमो मिले जो जुमा ॾींहंनि जो सरदार मदीने जो मीर मिलियो आ जो नबियन जो सरदार दादा चो सुभान अल्लाह हे उम्मत जो उम्मतुन जी सरदार अल्लाह अल्लाह पाक जा वॾा एहसान अगिन उम्मतुन के रोजा मिलिया हो अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू
कुतिब अलैकुमुस्सियाम कमा कुतिब अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ओ ईमान वारो, ओ कलमे वारो, अल्लाह तवाते मा अल्लाह रमजान जा रोज़ा फर्ज कयान। ओ तवाते ने अगिन उम्मतुन दे भी रोज़ा होया। ओ अगिन उम्मतुन के कंहिंजी उम्मत ते 3 महीना रोज़ा फर्ज, कंहिंजी उम्मत ते 6 महीना रोज़ा फर्ज। हिन उम्मत ते अल्लाह एहसान कयो 11 महीना खाओ पियो। अल्लाह हिकड़ो महीनो रोज़ा रखो, मां अल्लाह तव्हां के जिंदगी जा गुनाह माफ करे छड़ी दो मां। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अब रमजान मुबारक जे अचण जी खुशी आ या मुंझी विया हो? जंहिंखे खुशी आ उहे त चओ सुभान अल्लाह। इएं त न हुजे न देखा तो चांद रमजान का बीमार हो गया, देखा तो चांद ईद का होशियार हो गया। ईना ईद ते असां सेवन कपड़न जे लाइ तैयार वेठा हुजो। रमजान में साईं अब्दुल कुदूस साहब मसला बताएं, अगर मगर बिलफर्ज महाल किसी का मैदा सही न हो तो रोजे न रखने की इजाजत है ना सही? कह जो मादो सही ना है, रमजान में हमरा जो मादो सही ना है। मां हर जलसे में चवा आलमन का पूछा, तबीबन का माहिरीन का पूछा कयो, मादो ठीक रोजे सा थींदो आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मादे के विथी मिले तो चओ सही थे ना। ए चए रमजान में भी ढोरन वांगुर खावा, सुबह जो भी परूथी सरूदी ॿियो हाल ता रोज़ो रखियो उफराटा पया आहिनि तो उहे असां जेको आहे खाई वेंदासीं, बाक़ी मादो सही ना है। परूथा चावर भी हली वेंदा, इफ्तारी जो टाइम भी अग में वेठो हूंदो, मादो हमरा जो सही ना है। शीशी कश में आ चे मां रोज़ा से मौलवी साहब खुशकी थींदी आ, रोज़ो नथो रखी सघां। आहे न बाबा ईअं? ऐं जेकॾहिं इफ्तार पार्टी में दावत हुजेसि अग में बेरोज़ा ते वेठो हूंदो ऐं मुंहुं भी अहिड़ो करे वेंदो जे काणी में कसाई ॾे तके। आहे न बाबा? ईअं जेको आहे मुंहुं करे वेंदो ॼणा ॿिया सभु बेरोज़ा थियनि, हे रोज़ेदार आहे। अॼु वाइदो कयो चओ रोज़ा रखंदासीं, ॿई हथ बुलंद करे चओ इंशाअल्लाह। हे रमज़ान जो छा आहे? इस्तक़बाल आहे। अल्लाह जो क़ुरान और रमज़ान, कुरान और रमज़ान फिल कुरान वल कुरान फिर रमज़ान। रमज़ान जी यारी कारी साहब रे मदरसे ईंदा, कोई हाफिज साहब दे हमारी मस्जिद में कुरान का खत्म निकले, रमज़ान में हम कुरान सुने और हम ईमान ताज़ा करें। ॾाढा चओ सुभान अल्लाह। रमज़ान में मार्ज पे कयो अल्लाह पाक तव्हां असांखे ओ रमज़ान ॾिनो माफ़ी वठण जो महीनो, ओ रब खे राज़ी करण जो महीनो। अल्लाह अचो मां दावत ॾियण आयो आहियां, मतां रुठल रहिजी वञो, हयाती ते भरोसो न आहे। ओ मुंहिंजो अॻे साल जेके जीअर हो इन साल नज़र नथा अचनि, ओ जेके जरा अगे साल रमजान में नजर अचन पे इन साल नजर नथा अचन, मता जिंदगी जो आखिरी रमजान जो। अल्लाह ओ शब बरात गुजरी वही, अल्लाह वरो नेको घर बाना, अल्लाह के राजी करे विया, रोई करे ओ पंहिंजे रुठल रब खे परचायो। मदीने जे मीर आमिना जो लाल हक जो वली सोने अली के जो अली पंजन कमल में देर न कजाई। अल्लाह अली आजान अची वञे ओ नमाज पढ़ाण में देर न कजाई, अली जनाज़ो अची वञे दफनाण में देर न कजाई, अली बानो ॼाणे ओ अल्लाह ॼाणे। अल्लाह अल्लाह जी शाही अल्लाह जे हवाले, अली ओ न्याणी वॾी थी वञे, अली पढ़ाण में देर न कजाई, अली न्याणी निमाणी थींदी है, अली न्याणी कुझंदी न आहे। अल्लाह पुट वॾो थींदो
ओ चंदो बाबा शादी करे बाबा कमंद खयो धई शादी करा बाबा कणक खई धई शादी करा न्याणे जी नजर अबे देंदी ओ न्याणे जी नजर अम्मा दे मुझी अम्मा ओ जी फैसलो करे जी मुझो बाबो मुझे लाए सोचे अल्लाह अबे दे खैर कजाए अल्लाह अम्मा दे खैर कजाए न्याणी जो दौड़ी दिए दादा जो सुभान अल्लाह न्याणी निमाणी थींदिया न्याणन जो कदर कयो मदीने वाले साईं जी अबा न्याणी को कंहिंजी न्याणी मथे आहे असांजो हमरा चंदो मांजी न्याणी जो घोट अञा जायो ही नाहे अञा उनजे सानी मट कोई न थियो अल्लाह अकबर मुंहिंजी न्याणी जेको आहे अञा वेठी आहे अञा उनजो घोट अचे मां पोइ जेको आहे सोचींदुमि मुंहिंजा अदा न्याणी वीचारी नज़र अबे ॾे कंदी आहे अम्मा ॾे कंदी आहे मुंहिंजो बाबो जीअं मुंहिंजो फ़ैसिलो करे मां राज़ी आहियां अम्मा फातिमा खातून जन्नत हसनैन जी अम्मा उनजी न्याणी जो सब न्याणियूं कुर्बान कयो मानी दी बचाए साईं फरमांदा फातिमा जी मुंहिंजा बाबा अचे मां तुंहिंजो निकाह थो पढ़ाया हज़रत अली अल मुर्तज़ा सां ॾाढा चओ सुभान अल्लाह बाबा मानी बचाया साईं फरमायो ना 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 ओ न्याणी मानी पचाइण में देर लगंदी अल्लाह मानी में 5 मिनट लगी वेंदो मां पंहिंजी ओ न्याणी के पढ़ाइण में देर न कंदुमि 5 मिनट देर कंदुमि मुंहिंजी उम्मत 5 साल देर कंदी अली गुनाह थी वञे ओ माफ़ी वठण में देर न कजाई ओ रोई दे रोइण नथो अचे रोइण वारो अंदाज़ अल्लाह क्या मजरी रोई रोई मानो पंहिंजो हाल वञाईंदो कुछ न थींदो रत जा गोरा रोईंदो कुछ न थींदो अली दुनिया में हिकिड़ो गोरो वहाईंदो ओ तुंहिंजा गुनाह माफ़ थी वेंदो ॾाढा चओ सुभान अल्लाह अली नारे तकबीर दाइए इस्लामी इनकिलाब हजरत मौलाना फजल रहमान जिंदाबाद जमीयत उलमा इस्लाम अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब नारे तकबीर अली गुनाह थी वञे सुबह जे लाइ न अॼु असां चवंदा मौलवी साहब हाली खाई पी वठूं जवानी मस्तानी पोइ असां माफ़ियूं वठंदासीं रमज़ान ईंदा पिया शाबान भी ईंदो पोइ माफ़ी वठंदासीं मुंहिंजा अदा नंढे वॾे ते न आहे हयाती ते भरवसो न आहे ख़बर न पवंदी अॼु असां हितां उथूं घर पुॼूं अलाए न अबो वेठो आहे नौजवान बच्चो मोकिलाए वियो अम्मा वेठी आहे नौजवान न्याणी उनजे हथनि मां मोकिलायूं थी वञे वॾो भाउ वेठो आहे नंढो भाउ नौजवान हसीन जमील हलियो वियो वली मोहम्मद बुल्ले जे जलसे में अचण वारो शाह साहब चो पोखणी अथई पोख नता वींदाई मुंड चढ़ी पानी अथई पोरो नता सड़ी थींदाई सोक जरे लुणींदई सारो लोक ओ सिकंदे हिकड़े संग लाए जरे मानो अमल करे वींदा अख बूटी दे पो भाव नेकियो न ॾींदो पो माइट नेकियो न ॾींदा हर को चवंदो अदा पाण वञी ॼाण पाण वञी निभा अॼु मां दावत फिक्र ॾियण आयो आहे अचो रमज़ान जी तैयारी कयो रोज़न जी तैयारी कयो कुरान पाक जे सोलो अचो जरे कारी साहब कुरान पढ़दो इंशाअल्लाह तव्हांजे दिल में सुभान अल्लाह निकरंदी चो इंशाअल्लाह साईं जो कुरान ॿुधी सुभान अल्लाह चवंदो आहे ईअं वेठा हूंदो हा हा मां त साईं जी महफ़िल में वियो आहे रहीम यार खान में अल्लाह वड़ा वड़ा कुर्रा जरे कुरान पढ़न पिया दिल में तहन करे पई अल्लाह जो कुरान छा त आवाज छा त रब जो कलाम ॾाढा चओ सुभान अल्लाह अल्लाह कारी साहब के मां मुबारक पेश करा थो अल्लाह मजिद फजिद अल्लाह पाक जे आवाज में इल्म में अमल में बरकत फरमाए मुंहिंजा दोस्तों ये कुरान पाजा कुर्रा पूरी दुनिया में वनी करे रब जो मिठो कुरान ॿुधाइनि था उहे कुरान ॿुधी मुशरिक मुवाहिद थी विया यहूदी नसारा मुसलमान बणजी विया काफर कुफर छॾे हिन कुरान जे इश्क में मुसलमान थी विया ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह
कारी अब्दुल बासित रहमतुल्लाह अलैह जरे कुरान पढ़ंदो हो आहा उहे मानू जे कहन कुरान पाक बुधी करे केतरा लखे मुसलमान थी विया ॾाढा चओ सुभान अल्लाह। ऐं असां सिंध में वरी सादड़ा हूं कारी जरे कुरान पढ़दा न पो उनके दाद न ॾींदा हूं असां ॿियो कुछ न घट में घट हथ मथे करे सुभान अल्लाह चवंदो भाई हथ बुलंद मां ॿुधा मां ये समझ वाज खत्म कयां तो साईं के दावत थो ॾियां ॾाढा चओ सुभान अल्लाह। हा हा कारी साहब कुरान पढ़े जॾहिं भी वक्फो करे जॾहिं भी ब्रेक दे जॾहिं भी साह खणे तो तव्हांजी सुभान अल्लाह एतरी हुजे माशाअल्लाह एतरी हुजे जो तव्हांजो आवाज सी पेग ते पहुचे ॾाढा चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ चओ सुभान अल्लाह। माज़ पे कयो रमज़ान अन करीब अल्लाह जो मेहमान अचण वारो तैयारी कयो अल्लाह अल्लाह कुरान पाक सां मोहब्बत कयो कुरान पाक जा ख़त्म ॿुधो रमज़ान ओ जंहिंमें पहिरियों ॾहाको रहमत वारो ॿियो ॾहाको बख़्शिश वारो व आख़िरो इत्क़ो मिनन नार आखिरी ॾहाको जहन्नम को आजादी जो ॾहाको आचो सुभान अल्लाह। मौलाना जिला अमीर मौलाना मोहम्मद इसाक लगारी साहब जे मदरसे में सुभाणे 18 तारीख ते मीरपुर में अजीम शान कॉन्फ्रेंस थी रही है जंहिंजा मेहमान खास कायदे सिंध अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो उनका अलावा सिंध जा माया नाज खतीब अची रहा है ता सब जा सब सुभाणे 18 तारीख मीरपुर माथेले शाम जो असा इए जम्मे गफीर जी सूरत में शरीक थियो ऐं आलमन जा खिताब ॿुधाओ पंहिंजे कायदीन जी ज़ियारत कयो इंशाअल्लाह वॾो फ़ाइदो थींदो। ज़िला अमीर मौलाना मोहम्मद इसाक लगारी साहब जे तरफां अवां खे दावत आहे हिन वक्त शॉर्टकट नात हाफिज हमादुल्लाह पढ़दो उनखां पोइ कारी अब्दुल कुदूस खान साहब जी तफसीली तिलावत थींदी नात ख़्वान जी खिदमत कयो परे को बंद करे आयो आहे 500 1000 150 का वड़ी गाल ना है पर नात ख़्वान खुश थी वेंदो सौदो सस्तो आहे चओ सुभान अल्लाह।